अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं यानी हसन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज। मुरतब ताज जोयो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ॼाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। अंगण ॿुहारियां वाटूं निहारियां, मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला। रूना लैला या काफ़ी अहिड़े दर्द सां ॻाई आहे जेको दर्द फ़क़ति तारीख़ जे चिभाटियल ऐं चिथाड़ियल क़ौमुनि जे ॻाइणनि जे रूह ऐं आवाज़ में ओतिजी ईंदो आहे। रूना बंगालिन हुई ऐं हिन जे रूह में बंगाल जी पटियालीअ जी गूंज पंहिंजे समूरनि गूंदरनि समेत मौजूदु हुई ऐं उन काफ़ीअ जा ॿोल वरी हिकिड़े सिंधीअ जे रूह में वारिद थिया हुआ जन में बि उहो दर्द नुमाया हो जेको अहिड़ियुनि क़ौमुनि जो विरसो आहे ऐं उहो रूह टियों ॾींहुं ई जहान छॾे वियो। मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला सिंध जे उन्हनि माण्हुनि मां हो जंहिंजी शख़्सियत जा केतिरा ई पासा हुआ। हू सजादा नशीन हो, पंहिंजी सरवरी जमात जो सरबराह हो ऐं संदसि लखे मुरीद हुआ। उन हवाले सां हू न रुगो रूहानी तरह सिंध जे ॻच माण्हुनि सां रूहानी नाते सां ॻंढियल हो, पर उन ई हवाले सां सिंध ऐं पाकिस्तान जी सियासत में हिकु बाअसर माण्हू हो। हिन जी अॻी सियासत कहिड़ी बि रही हुजे, पर जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे शहीद पाकिस्तान पीपल्स पार्टी ठाही तॾहिं खां साबित क़दमीअ सां मरण घड़ीअ ताईं उन पार्टीअ सां साथ निभाईंदो आयो। ॾुखे सुखे वक़्त में हू मरहूम भुट्टे ऐं पोइ मोहतरमा बेनज़ीर साहिबा सां गॾु रहियो। सजादा नशीन जे लॾे ऐं अहिड़े साबित क़दमीअ मखदूम साहब जी इज़त सिंध जे आम माण्हूअ में बि क़ाइमु करे छॾी। संदसि हिकिड़ो ॿियो हवालो संदसि इल्मु दोस्ती ऐं शाइरी आहे। उहा ख़सलत ऐं ख़ूबी बि सजादा नशीननि जे लॾे में विरले मिलंदी आहे, पर मखदूम साहब पंहिंजे वॾनि ऐं ख़ासि करे मखदूम नूह अलैहिर्रहम जे उन विरासत खे बि सांडींदो आयो ऐं उहा विरासत हिन पंहिंजी औलाद खे बि विराए ॾिनी आहे। उहो ई सबबु आहे जो न रुगो संदसि पुट पर पोटरा बि पाण खे शाइरीअ जे पंध जा पांधीअड़ा सॾाईंदा आहिनि। सियासत ऐं शाइरीअ जो उहो विरसो अॼुकल्ह जे सियासी शोबदेबाज़ी ऐं घमंड जे झंगली जीवत में हिननि खे न्याज़ ऐं निवड़त जूं चङायूं ॾींदो आयो आहे। मखदूम साहब सां मुंहिंजी न्याज़मंदीअ जा ॿ अहम दौर आहिनि। जॾहिं सिंधी अदबी बोर्ड में हुउसि ऐं जॾहिं हिलाल पाकिस्तान अख़बार शुरू कई हुअमि। अदबी बोर्ड वारे ज़माने में इल्मु अदब जे हवाले सां केतिरियूं कचहरियूं थियूं। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त मरहूम असदुल्ला शाह टखड़ाई जेको नूर मोहम्मद हाई स्कूल में मुंहिंजो हम क्लासी ऐं हम जमात हो, सो हमेशह गॾु हूंदो हो, मूंसां गॾु हलंदो हो। ॾाढो भोॻाई दिलबर माण्हू हो। हिन ते वरी ॿई कालम में लिखंदुसि छाकाणि त हिन जो उहो फ़र्ज़ु अञा मूं ते रहियल आहे। असदुल्ला शाह मखदूम साहब खे उहा पबी ॿुधाई त सिराज खे चओ त संदन तहक़ीक़ी किताब काफ़ीअ जो अंग्रेज़ी तर्जुमो करियां। मखदूम साहब जे हुक्म ते मूं कुझु हिसा तर्जुमो बि कया जेके खेनि मोकिले ॾिनमि, पर पोइ अहिड़नि खासारनि में फासंदो वियुसि जो वरी हथु न विझी सघियुसि। मखदूम साहब 2-4 ख़त शिकवे शिकायत जा बि लिखिया ऐं आउं अञा ताईं शर्मिंदो आहियां त उहो कमु पूरो न करे सघियुसि। संदन आख़िरी ख़त उन कालम बाबति मिलियो हुअमि जेको सिंधी अदबी बोर्ड ऐं महबूब सरवरीअ जे बेक़ाइदगियुनि ते लिखियो हुअमि। उन ख़त मंझां अंदाज़ो थियो त कीअं न महबूब सरवरीअ जहिड़नि माण्हुनि मखदूम साहब जे नाले सादगी ऐं शराफ़त मां ग़लति फ़ाइदा थे वरिता। हिलाल पाकिस्तान जे ज़माने में त मखदूम साहब हिमत अफ़ज़ाईअ में कमाल करे ॾेखारियो। हर हफ़्ते जेकी कालम रतीअ जी रिहाण जे उनवान सां लिखंदो हुउसि, तन मंझां जेको बि कालम पसंदि ईंदो हुओ त महिरबानी करे 2 अखर साराह जा ज़रूरु लिखंदा हुआ। उन्हनि मां कुझु ख़त त अहिड़ा अदबी अहमियत जा हुआ जो संदन इजाज़त बिना ई छापे छॾिया हुअमि। सिंध हिकिड़े नामवर शख़्स खां महरूम थी वई आहे। उन ते रिवायती ताज़ियतूं कहिड़ियूं कजनि। रुगो मखदूम अमीन फ़हीम ख़लीक ऐं रफ़ीक खे ही 2 अखर चवंदुसि त हिन ॾुख में अव्हां सां शरीक आहियां। अलाह साईं शला अव्हां खे हिन ॾुख जो बार बर्दाश्त करण जी सघ ॾिए ऐं उहा बि तौफ़ीक़ ॾिए त सिंध लाइ मखदूम साहब जे दिलि में जेका मुहबत हुई उन विरसे खे अवी उन अक़ीदत सां सांढे
हिन ग़रीबुल वतन ऐं बदबख़्त क़ौम सां सणाई ऐं सॼण पोइ निभाईंदा अचो। रती जी रिहाण। साञा तन सामियुनि जी ग़ुलाम मोहम्मद गिरामी, असांजो यार गिरामी गुज़ारे वियो। इंसान पंहिंजे निहायत अज़ीज़ माइटनि, हबीबनि ऐं दोस्तनि लाइ घड़ीअ लाइ बि सोचण लाइ तयारु न थींदो आहे त को उन्हनि मां ईअं धार थी वेंदो, ऐं पोइ जॾहिं ईअं थींदो आहे त ज़हन ते ॾुख बदिरां छिरक तारी थी वेंदो आहे, ऐं रफ़्तार रफ़्तार सदमूं ॾुख ऐं करब पंहिंजा कारा पाछोला विझणु लॻंदो आहे। गिरामी साहब भेरे बि ईअं ई थियो। ख़बर ॿुधण सां ढकिरजी वियुसि। छा ईअं बि थी सघे थो त हाणे गिरामी साहब जी नूरानी सूरत, संदसि शरीर मुर्क, संदसि लफ़्ज़ बेईमान चवण जो दिलपसंद ढंग, संदसि बार बार ऐनक खे विची आंगुर सां मथे सिरकाईंदो रहणु, तक़रीर वक़्तु संदसि जाहो जलाल शेर पढ़णु वक़्तु, संदसि सोज़ो गुदाज़ लिखण वक़्तु, संदसि ग़रक़ थियण जो आलम, संदसि इल्म ऐं दानिश जा ओलड़ा, उहे समूरा रंग, उहे समूरा अंदाज़ हाणे पसी कोन सघिबा। पोइ जॾहिं हक़ीक़त पाड़ू हणणु लॻी तॾहिं अखियुनि में मिर्च पवणु लॻा, निड़ीअ में ॻंढ ॿधिजी वई ऐं दिलि मां शूकारो निकिरी वियो। अॼु न उताकनि में जोगियां संदी ज़ात, ॾींहं ॾूरण ॾुख सी, रोअण सॼई राति, तन जनी जी तात से लाहूती लॾे विया। गिरामीअ मूं घणो वक़्तु गॾु गुज़ारियो आहे। उन वक़्त खां जॾहिं अदब में अञा बांबड़ा पाईंदो हुउसि, ऐं गिरामी अॻे ई हिकु क़दावर शख़्सियत हो, पर हिन कॾहिं बि उहो महसूसु थियणु न ॾिनो त हू को एॾो क़दावर आहे ऐं आउं एॾो पितकिड़ो। हू मुंहिंजे सतह ते लही ईंदो हो। ईअं हिन जी शख़्सियत, हिन जे इल्म, हिन जे इंसानियत खे गहराईअ सां ॾिसण जो मौक़ो मिलियो। असीं सिंधी अदबी बोर्ड जे हैदराबाद ऑफिस में 2 वरिया गॾु वेठासीं। कुर्सी मेज़ बि गॾु हुई, मंझंदि जी मानी बि गॾु खाईंदा हुआसीं। खिल भोग में बि हिन जो को सानी न हो, पर मज़ाक हमेशह साफ़ सुथरो ऐं अछो उजरो हूंदो हो। असीं खेसि छेड़ींदा हुआसीं त ॿियनि मुल्कनि खां मुख़्तलिफ़ त आहियो, पर हिकु ॻाल्हि संदन अव्हां में साॻी आहे, पेट फाटण ताईं खाईंदो रहणु। खिली चवंदो हो, बाबा उन जे बावजूदि हिननि में पेट भराई आहे, ऐं असीं कलंदर खाऊं तॾहिं बि राज़िक रब जो शुक्रानो करियूं, न खाऊं तॾहिं बि संदसि अहसान ॻणियूं। उन खां पोइ मुंहिंजी बदिली कराचीअ थी, पर बोर्ड जी मुलाज़मत जे दौरान ऐं पोइ जॾहिं बि हैदराबाद वेंदो हुउसि त पहिरियों सलाम गिरामी साहब जो भरबो हो। हिन जी सोबत में माण्हू 4 ॻाल्हियूं सिखी ईंदो, विञाईंदो कॾहिं बि न। कुर्ब एतिरो जो कंहिं दफ़े दिलि जमईअ सां रिहाण न थी त पोयां ख़त लिखी मोकिलींदो त हिन भेरे रिहाण कान थी, उहो कर्ज़ु ईंदड़ दफ़े अची लाहिजाए। संदसि तबियत में निहठाई ऐं निवड़त एतिरी जो कॾहिं संदसि वातां मां हीअं मां हूअं न ॿुधमि। महज़ खेसि छेड़ण लाइ असीं हरू भरू को नज़ाई मामिलो खणंदा हुआसीं। असांजे उन वक़्त जी संगत में हिकु कहाणीकार हसन अली नज़ीर बि हूंदो हो, जेको हाणे किथे को मुख़्तियारकार आहे। सो गिरामी साहब खे घणो छेड़ींदो हो त जीअं गिरामी साहब मसइलनि ते खुली ॻाल्हाए। पोइ त गिरामी साहब दरिया वांगुरु पलटिजी पवंदो हो। क़ुरान मजीद ऐं इस्लामी फ़िक़ह ते खेसि वॾो उबूर हो, पर यूनानी फ़लसफ़े ते बि संदसि वॾी नज़र हुई। मसइले जो इल्मी छेद करे इब्न अरबी, इब्न रुशद, इब्न खलदून, शाह वलीउल्लाह, मौलाना रूमी, मौलाना उबैदुल्लाह सिंधी, मौलाना अबुल कलाम आज़ाद, मौलाना शिबली जहिड़नि आलमनि जा कौल वरजाईंदे सुकरात, अफलातून, अरस्तूअ ताईं पहुचंदो हो, ऐं पोइ चवंदो हो त हाणे इन नज़र सां मसइले खे ॾिसो त उन जो हल साफ़ थी वेंदो। असीं हैरत मां खेसि तकींदा रहंदा हुआसीं, पर पोइ बि खेसि वधीक छेड़ण लाइ चवंदासूं त गिरामी साहब ॻाल्हि अञा बि मग़ज़ में न वेठी। हिकदमि सम्झी वेंदो ऐं निहायत दिलि फ़रेद मुर्क सां चवंदो हो, बेईमान उठ मग़ज़ आहियो त पोइ मुंहिंजो मग़ज़ छो खाइणु आया आहियो? अड़े बाबा,
इहो उन वक़्तु हिकु पटे वालो हूंदो हो, इसू उन वक़्तु हिकु पटे वालो हूंदो हो। को चांहि चुको प्यार त मग़ज़ जाइ थिए। अला इहे महफ़िलूं उहे मजलिसूं कीअं विसरंदियूं। हिकिड़े भेरे शहर ते अची छेड़ियोसींसि, बसि पोइ त समुंड उथली पियो। अरबी, फ़ारसी, उर्दू, हिंदी, सिंधी शाइरनि जा अहिड़ा शेर पढ़ंदो वियो जो संदसि हाफ़िज़े ते अजब थिए लॻो। असां खेसि पोइ बि न छॾियो ऐं चयोसींसि त उन रिवायती शाइरीअ खे केरु थो पुछे। उहा गोंज़ल ग़ज़ल असांजी ज़ुबान जी मज़ाज सां ई नथा ठहकनि। को नज़म थी वञे, बसि साईं हुकुम कयाईं त खणूं काग़ज़ ऐं कलम ऐं पोइ उते जो उते हिकु निहायत प्यारो नज़म फिल बदी चवंदो हुयो, ए पदमणी हीरे खणी, ए पदमणी हीरे खणी। इहो डिघो नज़म पोइ असांजे रोज़ भरण ते इहो डिघो नज़म पोइ असांजे ज़ोर भरण ते महिराण में बि शाया थियो। असीं लिखंदे थकिजी पियासीं, पर गिरामी साहब शेर चवंदे न थको। अॼु बि संदसि उहो डिघो नज़म सिंधीअ जे निहायत अहम ऐं हसीन नज़मनि में शुमारु थिए थो। गिरामी साहब शेर ऐं मौसीक़ीअ में अजब बुलंदियुनि ते हो। संदसि शेर में मेठाज ऐं पुख़्तगी उन करे हुई जो हू संगीत जो बि वॾो ॼाणू हो। उन करे हिन खे तरन्नम या लय आहंग या सुर तारत जी पदनि ते लफ़्ज़नि खे तोड़ण तकण जो वॾो ॾांहुं हो। हिन जमियतुल शुअराए क़िस्म जी शाइरीअ ते बि तजुर्बा कया हुआ, पर वक़्तु गुज़रण सां हिन खे गुल ऐं बुलबुल, सरो ऐं सुंबुल, ज़ुल्फ़ ऐं गेसू वारी गोंज़ल शाइरीअ खां बुछां अचणु लॻी। उन सां गॾोगॾु जदीद इल्म ऐं अदब जे तक़ाज़ाउनि ते वसी मुताले हिन खे सिंध जे नए अदब सां गहरो लॻाव पैदा कयो। हिन सभई नवां अदीब ऐं शाइर पैदा कया, उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कयाई ऐं खेनि हिक ई ॻाल्हि चवंदो हो त सिंध जी क्लासिकी रिवायत जे ख़ज़ाने खे हीअं सां हंडायो ऐं उन रिवायत साण खणी नए फ़िक्र ऐं जदीद हक़ीक़त पसंदीअ खे आज़मायो। उन जे इम्तिज़ाज मझाई अमी सिंध ऐं सिंधी ॿोलीअ खे उहो कुझु ॾेई सघो था जेको उन जो हक़ु आहे। हिन खे इल्म जे सखणनि कुननि खां सख़्तु नफ़रत हुई। जॾहिं कनि नाम निहाद दानिशवरनि नए सिंधी अदब ते झुलूं कयूं, इब्राहिम जोए, अयाज़ रब्बानी ऐं मूं समेत केतिरनि लिखंदड़नि खे अख़बारुनि, पंफलेटनि ऐं तक़रीरुनि में लोइणु शुरू कयो वियो त गिरामी साहब जो कलम पंहिंजे पूरे जाहो जलाल सां जाॻियो थियो ऐं सिंधी शाइरीअ जे नवनि लाड़नि ते 300 सिफ़नि जो मरकतुल अरा मज़मून लिखियाई। मशरिक़ी शाइरीअ जा फ़नी क़दर ऐं रुझानात, जंहिंमें अरबी, फ़ारसी ऐं उर्दूअ जे क़दीम ऐं जदीद मिसालनि ॾियण खां सवाइ हिन शहर जे सिन्फ़ुनि, फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते समूरो ओरिएंटल अदब आणे गॾु कयो। जाइलनि खे उहो जवाबु मिलियो त ईअं माठि थी विया ॼण शराब थी विया हुआ। गिरामी साहब खे गारियूं ॾियणु लॻा, पर उन जे जवाब में हिकु अखर बि लिखी न सघिया। सरदार अली शाह, ज़ाकिर ऐं डॉक्टर इब्राहिम ख़लील वटसि मेड़ खणी विया त हू लिखणु बंदि करे, पर गिरामी साहब खे अहिड़ियूं ॿुधायूं जो ॿ कन टियों नकु खणी गोली थी विया। पोइ गिरामी साहब ते बि इलाहाद ऐं कुफ़र जूं फ़तवाऊं शुरू थी वियूं, पर गिरामी साहब जंहिंजो हर साह इस्लामी फ़िक्र ऐं फ़लसफ़े सां मुअत्तर हो, सो जाहिलनि जे जलहनि खे ॿुधंदो रहियो, ॾिसंदो रहियो, मुरकंदो ऐं लिखंदो रहियो। असांजो यार गिरामी वाक़ई कलंदर हो। हू उन्हनि अज़ीम आलमनि जे सथ जो आख़िरी हम सफ़र हो जन शाह वलीला ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जे फ़िक्र खे रहनुमा बणायो हो। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई मरहूम खां पोइ मौलाना गिरामी उन फ़िक्र जो आख़िरी क़दावर मुबलिग हो। ही उहे सभु जा सभु कलंदर हुआ ऐं पंहिंजी समूरी ज़िंदगी ख़ामोश इल्मी ख़िदमत में गुज़ारे विया। पंहिंजो कुझु बि न ठाहियाऊं, कंहिंखां कुझु बि न घुरियाऊं। गिरामी साहब जी त मूंखे ज़ाती तरह ख़बर आहे। हिन समूरी ज़िंदगी मुफ़लिसी ऐं मिसकीनीअ में गुज़ारी, पर कॾहिं बि कंहिं अॻियां हथु न टंगियाई। सिंधी अदबी बोर्ड में 25 साल गुज़ारे छॾियाई। महिराण जहिड़ी इल्मी रिसाले जी इदारत जो कमु को सवलो कमु न आहे। हू ख़ामोशीअ सां इल्मु अदब जी दुनिया में
मिसकीनीअ जी ज़िंदगी गुज़ारींदो रहियो। मखदूम मोहम्मद ज़मान साहब तालिबुल मौलाजन सां ख़ासि यारी ऐं मुहबत हुयसि। मखदूम साहब बोर्ड जो चेयरमैन बि आहे त हुकूमत वटि बि संदसि घणी हलंदी पुॼंदी आहे। सरकारी दस्तूर मूजिबि नौकरीअ जे दौरान वफ़ात करण करे संदसि पोयनि खे 5 साल पेंशन बि मिलणी आहे। पर अदबी बोर्ड खे हिन जी ख़िदमत जो उन खां बि वधीक क़दुरु करणु घुरिजे। उमेद त मखदूम साहब उन ॾिस में पाण मल्हाईंदो। सिंध सरकार ते बि उहो ज़ोर आणो पवंदो त सिंधी ज़ुबान इस्लामी फ़िक्र ऐं फ़लसफ़े जे अहिड़े आलिम जी ख़िदमतुनि जो क़दुरु करे। संदसि पोयनि लाइ को वज़ीफ़ो मुक़ररु करे त जीअं हिननि जा ॾुखिया ॾींहं कुझु क़दुरु आसान थी सघनि। असीं मुर्दे परस्त क़ौम आहियूं, मरण खां पोइ ई इंसाननि जो क़दुरु कंदा आहियूं, पर रुॻो उहा रिवायत बि क़ाइमु रखूं त ग़नीमत आहे। अॼु दिलि ॾाढी उदास आहे, कलम में बि उहा ॻोराण महसूसु करियां थो। ग्रामी साहब जे वञण सां न रुॻो सिंधी अदब ऐं इल्म जी दुनिया में हिकु वॾो ख़ाल पैदा थी पियो आहे, पर असांजे दिलुनि में हिकु वॾो ख़ाल महसूसु थिए थो, जंहिं जाइ जो भरिजणु मुमकिन न आहे। अहिड़ा अज़ीम आलिम, ख़तीब, शाइर ऐं अदीब रोज़ु रोज़ु थोरो ई पैदा थींदा आहिनि, ऐं गिरामी साहब त उन्हनि ख़ूबियुनि सां गॾु हिकु अज़ीम इंसान बि हो। संदसि उहा साञा, संदसि उहा सूंहं ई सभ खे यादि रहंदी। साञा हथनि सामियुनि जी सारियां सभु ॼमार। रोज़ाना हिलाल पाकिस्तान कराची, रतीअ जी रिहाण 19 सेप्टेम्बर 1976 ईस्वी। सोणू माण्हू मोतीअ दाणू तारिक अशरफ। सोणू माण्हू तनवीर जे लफ़्ज़नि में मोतीअ दाणू सिंध ऐं सिंधियुनि खे सुहिणी सौगात ॾेई हलियो वियो। असीं सिंधी माण्हू सही माना में हाणे लावारिस थी चुका आहियूं। अहिड़ी यतीमीअ जी हालति में जेकॾहिं तारिक अशरफ जहिड़ा मुरबी ऐं मुहब मोकिलाए वञनि त पोइ भिटाईअ जे लफ़्ज़नि में सुॾको भरणु ई नसीब में लिखियलु आहे। अॼु न उताकुनि में जाॻुर जोगियुनि जो सारियो सन्यासियुनि खे रुंदियुनि तां रो पस पारियां तो लाहूती लॾे विया। उहो थो सोचां त तारिक अशरफ शाल असां खां रुसी वञण खां अॻु असांखे जेकी कुझु ॾेई वियो आहे उन साञा खे सांढे बि सघंदासीं अलाए न। फ़िलहालु त उहो असां वटि पंहिंजो सनेहो ऐं सुखु छॾे वियो आहे, पंहिंजो सनेहो ऐं सनख छॾे वियो आहे। शायदि हिन भिटाईअ जो ही बैत पढ़ी उहो फ़ैसिलो कयो हो त ॿियो न त पंहिंजो सनख त सिंध खे ॾेई वञा। अॼु न उताकुनि में ताज़ा पथर कख, अॼु न उताकुनि में ताज़ा पथर कख, आदेसी उथी विया पेई उॾा में रख, सामी खणी सनख विञाए वाट थिया। हिन खे मूंसां ॾाढी शिकायत हुई त मूं हिन खे सुहिणीअ लाइ का कहाणी न लिखी ॾिनी। हर ख़त में उहो लिखंदो त जेसीं कहाणी मोकिलींदे तेसीं पियो ख़त लिखंदोसांइ, मन को मरम पवई। अयाज़ ते ख़ासि नंबर कढण भेरे मूं वटि घर हली आयो। चांहि घुरायमि त न पीताईं, तेसीं तुंहिंजो पाणी बि कोन पीअंदुसि जेसीं अयाज़ नंबर में साथ ॾियण जो वचन न ॾींदे। उन्हनि ॾींहंनि में मुंहिंजो दिमाग़ु जाइतो कोन हो। रवायती बहाने वारो डिप्रेशन जो मर्ज़ु हो। डॉक्टर अलाए जे कहिड़ियूं कहिड़ियूं गोरियूं खाराईंदा हुआ, खेसि ॿुधायमि न मञियईं। एॾो ज़हनी अयाश थी वियो आहीं, सो तोखे नेभ हुजे, पर तोखे मूंसां साथ ॾियणो पवंदो, न त हिन खे मूं कॾहिं कावड़ियल कोन ॾिठो हो। सम्झी वियुसि अहिड़ी मिठी ऐं सचे माण्हूअ खे बि मूं ते कावड़ अचे। उन जी माना उहा हुई त हाणे वाक़ई आउं बिन छसपाईअ जूं सरहदूं छुहणु लॻो हुउसि। हा कयमि, तॾहिं वञी उहा लाज़वाल मुर्क चपनि ते आयसि। अयाज़ जे नंबर जी मुहर ते दानियाल सां मिलायईं। चयोमांसि ख़ुदा करे हू तो जहिड़ो थिए। चयाईं अहिड़े पाराते जो हक़दार कोन्हे। हिन सिंधी ॿोली ऐं सिंधी माण्हुनि लाइ छा छा न सठो हो। पंहिंजो अल तल उन में ॻारे छॾियईं। जेल यात्रा भोगणी पियसि। दहशतगर्दनि ज़रे घटि खेसि मारियो हो। माई बेनज़ीर वज़ीर आज़म थी तॾहिं दानिश्वरनि सां मशवरो करण जी अलाए खेसि कंहिं सलाह ॾिनी। उर्दू ऐं सिंधी दानिश्वरनि खे दावत ॾेई घुरायईं
तारिक चयो त असीं हुननि सां हिननि जे साम्हूं छा ॻाल्हायूं। तॾहिं वञी फ़ैसिलो थियो त उहा मुलाक़ात हिननि सां अलॻि ऐं असां सां अलॻि थींदी। उन मुलाक़ात में असीं सभु मेसणा वेठा हुआसीं, पर तारिक अशरफ सॼी सूरत हाल माईअ खे सरबस्ती करे ॿुधाई त हैदराबाद में सिंधियुनि ते कहिड़ी कारी क़यामत आई हुई, पर पुलिस ऐं एजेंसियूं बजाए सिंधियुनि खे को ॾढु ॾियनि ऐं संदन हिफ़ाज़त कनि, उन जे उबतड़ गिरफ़्तारियूं बि सिंधियुनि जूं ई पई थियूं। लेसन वारा हथियार बि खसे विया त उन्हनि मां अमन अमान खे ख़तरो आहे, ख़तरो थींदो। ॿियनि लफ़्ज़नि में माराया पिया वञूं, तॾहिं बि पंहिंजी हिफ़ाज़त जो हक़ बि असां खां खसियो पियो वञे। इन अंग अखर पुलिस ऑफिसरनि जा नाला ऐं ॾस पता ॾिना त IG साहब बि घबराइजी वियो। हा बराबरि कुझु ईअं थियो आहे, पर असीं जांच करियूं पिया, कुझु न कुझु ज़रूरु कंदासूं। उहो कुझु न कुझु अञा बि थिए पियो। सिंधी बेघर थींदा था वञनि, कॾहिं छोटकी घिटीअ में त कॾहिं कराचीअ में, शांति नगर में। असीं पंहिंजे ई वतन में बेवतन थींदा वञूं ऐं हू उहो ई पिया चवनि त फ़िक्र न करियो, असीं कुझु न कुझु कंदासीं। अल्लाह, तारिक अशरफ जहिड़ा माण्हू असां किथां आणींदासूं, जेके सभु कुझु तरीअ ते रखी रुगो सिंध जे नाले तां सदके थींदा रहनि था। सुहिणीअ सां इश्क में हिन दिलि जो मर्ज़ ऐं ब्लड प्रेशर जो मर्ज़ पूरा पिरायो। यार दोस्त संदसि ब्लड प्रेशर जे दर्जे जो ॿुधी डिॼी वेंदा हुआ, पर हू बिना बेपरवाह थी कमु कंदो हो। ॼण त हू सोचींदो हुजे त बीमारीअ जे करे कमु रोकबो त किथे बिना ई रोकिजी न वञे। ऐं ईअं हू सोणीअ जे सींगार में पंहिंजी हयातीअ तां हथु खणी वेही रहियो। सोचां पियो त तारिक अशरफ जे लाॾाणे ते ताज़ियत कंहिंसां करियां, संदसि घर वारनि सां, दानियाल सां, या समूरीअ सिंध सां, समूरनि सिंधियुनि सां, या पंहिंजे पाण सां। रोज़ानो जाॻो 22 अप्रैल 1992 ईस्वी।